का मंज़िल ॾेखारी ॾे थी को ॾूरां ॾस मिलियो आहे वारी ॼण दिलदारी ॾे थी ऐं गूंदर खे को गस मिलियो आहे जे चौधारी नारो गूंजे धरती ज़िंदाबाद त ॿियो छा घुरिजे ख्वाब हुजनि आज़ाद त ॿियो छा घुरिजे। क्रिटिकल स्टडीज़ फोरम जे वीकली स्टडी सर्किल में आयल सभिनी दोस्तनि खे भलीकार चऊं था जीअं सिंध। दोस्तो जीअं त तव्हांखे मालूम आहे त असां सिंध जी तारीख़ ते हिकिड़े मुसलसल वॾे वक़्त खां सर्किल या इल्मी फ़िक्री वहकूं कयूं पिया। उन सिलसिले में अॼोकी वहक जो असांजो मौज़ू आहे सिंध ऐं विरहाङो, बर सग़ीर जो विरहाङो ऐं उन ई दौर में सिंध जी सियासत, सिंध जो समाज, सिंध जो इल्मु ऐं अदब। जीअं त असां पंहिंजे गुज़िरियल सर्किल में जंहिं मौज़ूअ ते गुफ़्तगू कई हुई उहो हुयो बम्बई खां आज़ादी लाइ सिंध अंदरि हलियल सियासी तहरीक। ऐं उहो टाइम जंहिं वक़्तु असां उहो सर्किल कयोसीं उहो 1936 ताईं कयोसीं, माना 1 अप्रैल 1936 ते सिंध खे बम्बई प्रेसिडेंसी मां आज़ादी मिले थी ऐं सिंध वरी पंहिंजी जेकी क़दीम हिकिड़ी शनाख़्त हुजे थी अलॻि ऐं आज़ादु वतन वारी, उहा बहाल हिकिड़ो सूबे जी सूरत में बहाल थिए थो। अॼु असां उतां ई पंहिंजी जेकी आहे सो ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं, पर जीअं त मौज़ू असांजो विरहाङो आहे तंहिंजे करे विरहाङो हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे जेकॾहिं असां उनखे रुॻो सिंध जे कॉन्टेक्स्ट में सम्झण जी कोशिशि कंदासीं त शायदि असां उनखे उन तरीक़े सां सम्झी न सघूं। ॿ टे बुनियादी ॻाल्हियूं करे पोइ वरी सिंध जी जेकी सूरत हाल आहे उन ते ईंदासीं। असांखे ख़बर आहे त तमामु लेट सां अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो, या असां ॻाल्हि रिपीटिंगली कंदा बि आया आहियूं, वरी बि करण जी ज़रूरत महसूसु थी त 1843 में अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो ऐं 1847 में बम्बई प्रेसिडेंसी जो हिसो बणायो। हाणे कुझु अहिड़ा वाक़िया, कुझु अहिड़ा इवेंट्स जेके जिन सॼे बर सग़ीर जे पॉलिटिकल लैंडस्केप खे फॉर्मेशन ॾिनी, उन मां पहिरियों जेको वाक़ियो जंहिंजो ज़िक्र करणु चाहींदुसि उहो 1885 में कांग्रेस जो ठहिणु आहे। 1885 में अंग्रेज़ दौर जे अंदरि बर सग़ीर सतह ते हिकिड़ी पार्टी जुड़े थी जंहिंजो नालो इंडियन कांग्रेस रखियो वञे थो। उहा पार्टी दरअसल उन ई ख़िते या हिंदुस्तान सॼे जे हिंदू डोमिनेटेड क्लास जी हिकिड़ी पार्टी हुजे थी जेको इल्मु ऐं अदब जी सूरत में अंग्रेज़ इदारनि मां या अंग्रेज़ जी जेकी तइलीम आहे उहा वठी उहो उभरे थो। उहो भले पंहिंजे नेचर में हिंदू डोमिनेटेड हुजे थो, पर उहो पंहिंजी जेकी शनाख़्त कराए थो उहा हिकिड़ी एज़ अ सेक्युलर पार्टी तौरु पंहिंजी शनाख़्त कराए थो। ठीकु आहे, अॻिते हली असां उन सेक्युलर आइडेंटिटी या कंट्राडिक्शन बि ॾिसंदासीं ज़रूरु, पर हेसि ताईं उनजी जेकी शनाख़्त आहे उहा एज़ अ सेक्युलर ऐं प्रो पीपल पार्टी ऐं एंटी कॉलोनियल पार्टी जी सूरत में अचे थी। इहो किसो हलंदे अंग्रेज़ महसूसु करे थो त जेकॾहिं हिन ख़िते जे अंदरि रॻो ई हिकिड़ी पार्टी हूंदी जेकी एंटी कॉलोनियल जेकी तहरीक हलाईंदी त पोइ उहे मामला जेके आहिनि सो उनखे ॻिची में पवंदा। तंहिंजे करे ई कुझु अहिड़ा मोहरकात अंग्रेज़ जेको असां जंहिंखे चवंदा आहियूं डिवाइड एंड रूल वारो जेको मामिलो आहे उन ई सूरत में 1905 जे अंदरि बर सग़ीर जे अंदरि हिकिड़ी ॿी पार्टी जुड़े थी जंहिंखे असां मुस्लिम लीग जे नाले सां सुञाणूं था। उहा पार्टी जॾहिं जुड़े थी त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हुनजो मैनिफेस्टो इहो हुयो, हिते जेकी पार्टी जुड़े थी उनजो उहा पंहिंजे मतनि में या पंहिंजो जेको पॉलिटिकल फॉर्मेशन आहे उन में इहा ॻाल्हि करे थी त असां बर सग़ीर जे अंदरि जेके मुस्लमान आहिनि उन्हनि जे दिलनि में जेके अंग्रेज़ जेको राज आहे उन जे ख़िलाफ़ु हिकिड़ी नफ़रत आहे या उन सां हिकिड़ी दूर रहण वारो जेको मामिलो आहे उनखे असां न्यूट्रल कंदासीं ऐं ईअं उहो कनि था। 1905 ऐं 1885 में इहे ॿ वाक़िया जेके आहिनि सो अॻिते वधनि था। ऐं असां पंहिंजे पोइ सर्किल में बि इहा ॻाल्हि कईसीं त 1909 जे अंदरि जेको हिकिड़ी मंटो मार्ले जेके रिफॉर्म्स अचनि था उन खां पोइ हिंदुस्तान जे अंदरि अलॻि जेको वोटिंग जो सिरिश्तो आहे उहो लागू थिए थो। इहो हिकिड़े एज़ अ कैटलिस्ट तौरु कमु करे थो हिंदुस्तान जे अंदरि त जेकी कॉलोनियल कम्यूनल जेकी पॉलिटिक्स आहे उनखे वॾी हथी ॾिए थो। अंग्रेज़ इहा हिकिड़ी चाल खेॾे थो जंहिंखां पोइ जेको आहे हिंदुस्तान में जेको आहे कम्यूनल पॉलिटिक्स जो विझी छॾियो वञे। हाणे ॿ टे इहे मामला डिस्कस करण खां पोइ असां अचूं था सिंध जी सूरत हाल ते, छाकाणि त असांजो जेको मेन फोकस जेको रहंदो उहो अॼु सिंध जी सियासत रहंदी। त सिंध जे अंदरि जेको विरहाङे जो जेको सुवालु हुयो, सिंध जूं सियासी पार्टियूं या सिंध जूं जेके पॉलिटिकल फिगर्स आहिनि उहे उन मामले खे कीअं एड्रेस कनि पियूं। 1936 में सिंध जी आज़ादी खां पोइ 1937 जे अंदरि कुझु अरसो सिंध गवर्नर जे इख़्तियार हेठि रहे थी ऐं 1937 जे अंदरि सिंध अंदरि या सॼे बर सग़ीर अंदरि इलेक्शन थिए थी। उन में हिकिड़ी सिंध जी जेके पॉलिटिकल फिगर्स आहिनि, साईं GM सैयद आहे, अयूब खोड़ो आहे
अब्दुल्ला हारून आहे, इहे सभु गॾिजी हिकिड़ी पार्टी ठाहींदा जंहिंखे हू सिंध यूनाइटेड पार्टी जो नालो ॾियनि था। इलेक्शन थिए थी ऐं इलेक्शन जे अंदरि सिंध यूनाइटेड पार्टी सिंध जे अंदरि हिकिड़ी अक्सरियती पार्टी तौर थी उभरी अचे थी, छाकाणि त जेके 60 सीटूं आहिनि उन्हनि मां 22 सीटूं सिंध यूनाइटेड पार्टी खटे थी। हिकिड़ी ॿी जमायत हुजे थी सिंध मुस्लिम, ऐं उहा बि 5 सीटूं खटे थी, ऐं उनखे जेको लीड कंदड़ फिगर आहे उहा सर गुलाम हुसैन हिदायतुल्लाह आहे। हाणे थिए ईअं थो त थियणु त ईअं घुरिजे जीअं हिकिड़ो बोर्जुआ डेमोक्रेसी जो या हूं बि डेमोक्रेसी जो सुवालु आहे त जेको अक्सरियत खणी अचे थो उनखे हुकूमत ठाहिण जो इख़्तियार हुजे थो। पर असां जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं इन जमहूरी रवैयनि जी, त सिंध जी पहिरीं जेकी असेंबली ठहे थी उहा पाण ई गैर जमहूरी हुजे थी, छाकाणि त जेकी पार्टी खटे अचे थी उनखे हुकूमत ठाहिण जो इख़्तियार नथो ॾिनो वञे, बल्कि 5 या जंहिंजूं सीटूं आहिनि उनखे अंग्रेज़ जे आशीर्वाद जे ज़रिए सिंध जी पहिरीं जेकी असेंबली जुड़े थी उहा जुड़े थी। उन में कांग्रेस जा या जेके हिंदू या मुस्लिम जेके 2 टे माण्हू आहिनि उन्हनि खे गॾाए हिकिड़ी कोलिशन हुकूमत ठहे थी। सर गुलाम हुसैन हिदायतुल्लाह खां पुछनि था त भई हीअ त माण्हू तो सभु गॾाए कया आहिनि, हीअ अॻियां हुकूमत कीअं करे सघंदा? त हू चए थो आई न्यू माई पीपल बाय देयर स्टमक। ऐं हीअ जेके जागीरदार जेके मूं सां गॾु आहिनि उन्हनि खां पेट ज़रिए सुञाणा थो त इहे माण्हू जेकॾहिं उन्हनि खे इख़्तियार ॾींसि, उन्हनि खे वज़ारतूं ॾींसि त इहे मूं सां हली वेंदा। पर लाज़मी आहे उहा जेकी हुकूमत हुजे थी उहा अनबैलेंस हुकूमत हुजे थी, कुझु अरसो उहा हुकूमत हले थी ऐं पोइ उहा जेको आहिनि सो जेके ॿिया उन में माण्हू हुजनि था जेके शामिलु थियनि था उहे उन पार्टी खे छॾनि था ऐं उन खां पोइ सिंध जे अंदरि जेकी सर गुलाम हुसैन हिदायतुल्लाह जी जेकी हुकूमत हुजे थी उहा ठहे थी। उन खां पोइ वरी इलेक्शनूं थियनि थियूं ऐं सिंध हलंदे हलंदे जेको अलाबख्श सूमरो आहे उन जी सिंध जे अंदरि पहिरीं हुकूमत ठहे थी ऐं उन जे दौरान साईं GM सैयद, अली मोहम्मद राशिदी उहे सिंध यूनाइटेड पार्टी मां निकिरनि था ऐं उहे पंहिंजो रस्तो जेको आहे सिंध माना जेको मुस्लिम लीग आहे 1938 में मुंहिंजे ख़्याल सां साईं GM सैयद पंहिंजी शनाख़्त उन्हनि सां जोड़े थो, छाकाणि त साईं GM सैयद पहिरीं कांग्रेस में बि रहियो हुजे थो, पर साईं GM सैयद खे कांग्रेस सां इहा शिकायत रहे थी त कांग्रेस जीअं त हिंदुस्तान सतह जी पार्टी आहे, तंहिंजे करे हीअ जेके सवाल आहिनि सिंध जी क़ौमी ख़ुदमुख़्तियारी जो सवाल आहे या सिंध जी तरक़ी जो जेको सवाल आहे कांग्रेस उनखे एड्रेस कोन थी करे, तंहिंजे करे साईं GM सैयद ख़तो किताबत करे थो, गांधी सां बि करे थो, नेहरू सां बि करे थो ऐं मौलाना आज़ाद सां बि करे थो, पर उनजो को खड़तेल निकिरे कोन थो, तंहिंजे करे साईं GM सैयद कांग्रेस खे छॾे मुस्लिम लीग जॉइन करे थो। हाणे असांखे हिते इहा ॻाल्हि यादि रखणु खपे त 1939 ताईं सिंध अंदरि मुस्लिम लीग इन शिकिल में मतिलबु कोन हुई त उनजी का बि ऑर्गेनाइज़ेशन या उनजी रूट्स जेके आहिनि उहे मुस्लिम लीग जे अंदरि सिंध जे अंदरि कोन हुयूं। साईं GM सैयद मुस्लिम लीग जॉइन करे थो ऐं जॾहिं मुस्लिम लीग जॉइन करण खां पोइ साईं GM सैयद हिकिड़ी वॾी महिनत करे थो ऐं जेके आहिनि सो सिंध अंदरि मुस्लिम लीग जी जेके आहिनि पाड़ूं पवणु शुरू थियनि थियूं। हाणे हिते 2 टे मोहरकात आहिनि त 1939 खां पोइ जेके हिकिड़ी ॿी बि धुर आहे बर सग़ीर अंदरि जंहिंजो बुनियादु 1925 जे अंदरि पए थो, जंहिंखे असां कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जे नाले सां सुञाणूं था। जीअं त पहिरीं बि लेफ्ट जे ख़्यालु रखंदड़ बर सग़ीर जे अंदरि माण्हू हुया, पर उन्हनि सभिनी खे मिलाए जीअं त मथी दुनिया जी सूरत ते जेको आहे सो बॉल्शेविक रेवोल्यूशन अचे थो, उनखां पोइ 1925 जे अंदरि हीअ सभिनीनि जमायतुनि जो गॾिजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जो बुनियादु पए थो ऐं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पहिरीं जेको आहे सो उहो हिकिड़ो पंहिंजो मौक़िफ़ खणी अचे थी त भई असीं कांग्रेस सां गॾु वेंदासीं, छाकाणि त कांग्रेस जेको आहे सो एंटी कॉलोनियल स्ट्रगल हलाए पई। पर 1935 जे दौरान जेको कांग्रेस जेको कम्युनिस्ट पार्टी आहे उन ते बाज़ाब्ता मथी सूरत में हिकिड़ी पाबंदी अचे थी, उनखां पोइ उनजे मौक़िफ़ में हिकिड़ी वॾी तब्दीली अचे थी ऐं उहो हिकिड़ो मोहरक आहे जंहिंखे असां साम्हूं रखी सघूं था त उहो मुस्लिम लीग खे हिकिड़े कैटलिस्ट तौरु कमु अचे थो। हाणे उहो मोहरक कहिड़ो आहे त कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चए थी त कांग्रेस खे मुस्लिम लीग खे मञणु खपे, छाकाणि त हिंदुस्तान जे अंदरि हिकिड़ी शनाख़्त कोन्हे, हिंदुस्तान जे अंदरि मुस्लमान बि आहिनि, हिंदुस्तान जे अंदरि हिंदू बि आहिनि। कांग्रेस जेकॾहिं पंहिंजी इन एंटी कॉलोनियल स्ट्रगल खे अॻिते स्मूथली खणी हलणु चाहे थी त असांखे कम्युनिस्ट पार्टी चए थी त मुस्लमाननि खे मञणो पवंदो। हाणे इहो हिन पैकेज कोन्हे त कम्युनिस्ट पार्टी जेको आहे सो पंहिंजे मौक़िफ़ में हिकिड़ी तब्दीली कम्युनिस्ट पार्टी में जीअं मूं ॻाल्हि कई त कम्युनिस्ट पार्टी जे मौक़िफ़ में तब्दीली अचे थी ऐं मुस्लिम लीग खे 2 टे ॿिया फैक्टर बि आहिनि जेके सिंध अंदरि हिकिड़ी जेको आहिनि सो कमु करण में सहूलियत महसूसु कनि था। त जॾहिं ॿी महाबारी जंग लॻे थी त
जेको आहे सो बरतानिया सरकार इहा डिमांड करे थी त ॿी महाभारी जंग जे अंदरि हिंदुस्तान जो जेको सिपाही आहे उहो हिसो वठे, पर कांग्रेस या नेहरू ऐं गांधी उन ॻाल्हि खां इनकार कनि था। नेहरू ऐं गांधी जेको आहे सो हिकिड़ी स्ट्रगल शुरूआति करे थो जंहिंखे उहो चए थो त क्विट इंडिया मूवमेंट, त माना हिंदुस्तान जे अंदरां हाणे अंग्रेज़ निकिरी वञनि। हिते रोल काइदे आज़म जो तमामु अहम रोल अचे थो त काइदे आज़म जेको आहे सो उहो क्विट इंडिया मूवमेंट जी मुखालफ़त करे थो, माना मुखालफ़त नथो करे, त माना उहो चए थो त कांग्रेस जो जेको इहो बयानियूं आहे उहो सही न आहे। साईं GM सैयद मुस्लिम लीग जे हिकिड़े इजलास जे अंदरि ॻाल्हि करे थो, काइदे आज़म जे अॻियां इहो मौक़िफ़ रखे थो, त काइदे आज़म सां इहा ॻाल्हि रखे थो त जेकॾहिं तव्हां क्विट इंडिया मूवमेंट जी जेकॾहिं मुखालफ़त कंदा त इहो पसो पेश त अंग्रेज़नि खे फ़ाइदो वेंदो, पर जना इन साईं GM सैयद जी इन ॻाल्हि खे रद्द करे थो ऐं जना इहा ॻाल्हि करे थो त जेकॾहिं असांखे हिंदुस्तान सतह ते स्पेस ठाहिणी आहे त इन ॻाल्हि जी सपोर्ट करणी पवंदी। ऐं इहो दौरु आहे जॾहिं हिंदुस्तान अंदरि मुस्लिम लीग खे हिकिड़ो टाइम मिले थो, छाकाणि त अंग्रेज़ जो जेको बयानियूं आहे उनखे काइदे आज़म हिमायत करे थो। 1940 ऐं काइदे आज़म जो हिकिड़ो फ़ाइदो वठी हिकिड़े अॻिते क़दम खणे थो त 1940 जे अंदरि पाकिस्तान करारदाद, पाकिस्तान जे नाले सां करारदाद पेश कई वञे थी, जंहिंमें काइदे आज़म या मुस्लिम लीग जो इहो बयानियूं हुजे थो त इंडिपेंडेंट मुस्लिम रियासतूं ठहंदियूं, सिंध अलॻि रियासत हूंदी, पंजाब अलॻि रियासत हूंदी, बंगाल अलॻि रियासत हूंदी ऐं जेको ख़ैबर पख्तूनख्वा जेकी अॼु मौजूदु आहे उहा अलॻि रियासत हूंदी। पर तारीख़ जो हिकिड़ो अलमियूं आहे त उहा जेकी मुस्लिम लीग जेकी सूबाई ख़ुदमुख़्तियारी जो सुवालु खणी अचे थी, 2-टे सालनि खां पोइ उहे जेके क़ौमी ख़ुदमुख़्तियार मुस्लिम रियासतूं आहिनि उनखे मुस्लिम रियासत जो नालो ॾिनो वञे थो। उहा सूबाई ख़ुदमुख़्तियारी जेकी हिकिड़ी कम्यूनल गिलाफ़ में वेड़ियल ख़ुदमुख़्तियारी हुई, या जेको मुस्लिम लीग जो हिकिड़े मुस्लिम लीग जे अंदरि हिकिड़ो कॉन्फ्लिक्ट हुयो, उहो उभरी साम्हूं अचे थो। ऐं पोइ सिंध जे अंदरि कुझु माण्हू आहिनि, ख़ासि तौर ते साईं GM सैयद जो मौक़िफ़ उन दौर में अचे थो। ऐं साईं GM सैयद 1945-1946 जे अंदरि मुस्लिम लीग खे इन ई करे छॾे थो त साईं GM सैयद चए थो त मुस्लिम लीग खे जंहिं सवाल ते कांग्रेस सां मुखालफ़त करे असां मुस्लिम लीग में जॉइन थियासीं, मुस्लिम लीग बि अॼु ई उन ई सवाल ते असां खां गद्दारी कई आहे। ऐं मुस्लिम लीग जेकी क़ौमी ख़ुदमुख़्तियारी या सूबाई ख़ुदमुख़्तियारी जी ॻाल्हि करे थी, उन ॻाल्हि ते त पाण बीठल ई कोन्हे, छाकाणि त 1946 जे अंदरि जेकी इलेक्शन थिए थी उन जे अंदरि साईं GM सैयद मुस्लिम लीग जी हिते फाउंडेशन रखे थो सिंध में, त साईं चए थो त हाणे जेके टिकेटूं मिलणु खपनि सिंध मंझां मुस्लिम लीग जे माण्हुनि खे, उहे फिलाणनि खे मिलणु खपनि। पर काइदे आज़म चए थो त काइदे आज़म सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जी ॻाल्हि रखे थो ऐं काइदे आज़म ते हिकिड़ी भली ॻाल्हि, माना हिकिड़ी कंट्राडिक्टरी ॻाल्हि करे थो त साईं GM सैयद खे सम्झाईंदे हू चवे थो त सैयद हीउ जेको टाइम आहे उहो जंग जो टाइम आहे, हिन में जेके नज़रियात जा मामला आहिनि या ॿिया मामला आहिनि उहे तव्हांखे ख़ामोश करणा पवंदा। सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह दरअसल अंग्रेज़नि जो माण्हू आहे, तंहिंजे करे असांखे इन ई लाइन सां हलणो पवंदो। साईं GM सैयद उन वक़्तु मुस्लिम लीग मां जेको आहे सो हथु कढे थो ऐं पोइ सिंध जे अंदरि जेको साईं जोए साहिब जो हिकिड़ो मौक़िफ़ आहे या जेकी असां स्टडी अॼु जे सर्किल लाइ रखी हुई, उहो मौक़िफ़ अचे थो जंहिंखे हिकिड़े फ्रेज़ जे अंदरि समायो वञे थो त सेव सिंध सेव द कॉन्टिनेंट, सिंध बचायो खंड बचायो। सिंध बचायो खंड बचायो फ्रेज़ जो मतिलबु छा आहे, इहा ॻाल्हि अॼु साम्हूं अचणु खपे। इहो मौक़िफ़ इहो आहे त कांग्रेस बि जंहिं मौक़िफ़ सां जंहिं साम्हूं ॻाल्हि सां अचे थी उन बि असां सां गद्दारी कई आहे, ऐं मुस्लिम लीग जेकी क़ौमी ख़ुदमुख़्तियारी या सूबाई ख़ुदमुख़्तियारी जो सुवालु खणी आई आहे उहा बि अॼु उन ॻाल्हि ते बीठी कोन्हे। हाणे सिंध खे कहिड़ी लाइन वठणु खपे। अॼु 1946 खां पोइ अंदरि खां पोइ जोयो साहिब इहो माना पहिरियों वाहिद माण्हू आहे जेको सिंध जे प्योर सवाल ते हिकिड़े नैरेटिव फॉर्म में हिकिड़े में अचे थो त सिंध खे हाणे पंहिंजी सूबाई ख़ुदमुख़्तियारी जे सवाल ते सिंध जा जेके रोशन ख़्याल माण्हू आहिनि उन्हनि खे हिकिड़ी अलॻि जमायत ठाहिणु खपे। उनखे साईं जोयो साहिबु चए थो त सिंध सुजाग पार्टी जे नाले सां जमायत ठाहिणु खपे। जोयो साहिबु उन वक़्तु किताब बि लिखे थो ऐं हिकिड़ो ख़त बि लिखे थो जेको 1946 जे अंदरि जेकी सिंध जे अंदरां असेंबली चूंडी अचे थी, जोयो साहिबु उन ई असेंबली जे ॿाहिरां सिंध जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ख़ासि तौर ते साईं GM सैयद ऐं ॿियनि माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि करे थो त हीउ उहो वक़्तु आहे सिंध जी तारीख़ जो, इहो हिकिड़ो वक़्तु आहे जेको सिंध 100 साल अॻु ई अंग्रेज़ जी ग़ुलामी में जेको आहे सो गुज़ारियो आहे। हीउ उहो वक़्तु आहे जॾहिं सिंध खे चूंड करणी आहे त सिंध खे अॻियां बि ग़ुलामी में रहणो आहे या सिंध खे सूबाई ख़ुदमुख़्तियारी या आज़ादु खिते तौरु जेकी सिंध जी अलॻि शनाख़्त रहणी आहे उन ई ते रहणो आहे।
पर इहा बि हिकिड़ी तारीख़ जी हिकिड़ो अलमियो आहे त सिंध अंदरि उन वक़्तु का बि अहिड़ी जमायत, को बि अहिड़ी सियासी तहरुक नथो हुजे जेको जोए साहब या सिंध जी अलॻि शनाख़्त जो जेको सुवालु आहे उनखे एड्रेस करे अॻियां सिंध जी ख़ुशहाल सिंध जी ख़ुदमुख़्तियारी जी या अॼु जेके असां चवंदा आहिनि सिंध तारीख़ में हिकिड़ो आज़ादु खितो रहियो आहे, उन आज़ादु खिते वारो नैरेटिव जेको आहे जोए साहब जी उन ॻाल्हि खे केरु बि अॻियां महसूसु नथो करे। ऐं पोइ असां तारीख़ में ॾिसूं था त उहो विरहाङो थिए थो, उहो हिकिड़ो विरहाङो जेको सिंध न बल्कि बर सग़ीर जी तारीख़ ते हिकिड़ो छा चइजे सिंध जी तारीख़ या बर सग़ीर जी तारीख़ जो हिकिड़ो वॾो हिकिड़ो अलमियो आहे जंहिंखे अयाज़ इन लफ़्ज़ में समायो आहे त दूर थींदा वञनि रोज़ जोगी अहिड़ा, तूं अञा पियो जीअं हाइड़ जीअड़ा। सिंध जे अंदरि सिंध जो जेको माण्हू आहे उहो तमामु लोड़े थो। सिंध जो कराची जहिड़ा खिता जेको सिंध जो हिंदू सिंध जो जेको कराची जी हिकिड़ी शनाख़्त हुजे थी मेट्रोपॉलिटन सिटी वारी, उहा बि सिंध खां खसिजे थी छाकाणि त आज़ादी खां पोइ हिकिड़ो अहिड़ो क्लास अचे थो जेको सिंध जी सियासत खे हिकिड़ो ॿियो रंग ॾिए थो। ऐं अला बख़्श सुमरे जी उहा ॻाल्हि सही साबित थिए थी जेको साईं GM सैयद खे उहो चए थो त सैयद तूं हिंदुनि जे हट वाणियुनि खां अॼु जेको आहे सो उन खां बग़ावत करे अलॻि पाकिस्तान जी घुर करीं थो। डिॼ उन्हनि ॾींहंनि खां जंहिं ॾींहं में यूपी जो ब्यूरोक्रेट ईंदो ऐं पंजाब जी आर्मी ईंदी ऐं उन खां पोइ जेको सिंध जो हशर थींदो उहो सिंध जो हशर अॼु असीं ॾिसूं था। ऐं अॼु असीं न सिर्फ़ु ॾिसूं था, असां उन्हनि खे लोढ़ियो आहे, असांजे नसुलनि लोढ़ियो आहे। इन ई सॼी थीसिस जे पोयां हिकिड़ी शइ मुंहिंजे गुफ़्तगू जी हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि जेकी आउं रखणु चाहियां थो उहा इहा आहे त तारीख़ पंहिंजा कर जेके आहिनि सो मोड़ाईंदी ईंदी आहे। तारीख़ जेको आहे सो हिकिड़ो डायलेक्ट प्रोसेस आहे, उन में अलमिया आहिनि, उन में ॾुख आहिनि, उन में तकलीफ़ूं आहिनि, पर वरी तारीख़ पंहिंजे पाण खे कॾहिं कॾहिं हिकिड़ी अहिड़े ढांचे ते अची मोड़ींदी आहे त असांखे चूंड करणी पवंदी आहे त असां तारीख़ जे अलमियुनि वारे पासे खे खणूं था या तारीख़ जो उन ई तर्ज़ खे खणूं था जंहिंमें आम माण्हू जे लाइ, जंहिंमें फ़ोरियत लाइ, जंहिंमें असांजे सिंध जे माण्हू लाइ ख़ुशहाली आहे। तारीख़ अॼु सिंध खे उहो माना जीअं चवंदा आहिनि त खणी भले सिंध में सियासी मामला उन मेच्योर शिकिल में न आया हुजनि पर मामला जुड़नि पिया दुनिया सतह ते। इहो वरी बि सिंध जे लाइ हिकिड़ो चूंड जो सुवालु अचे थो। तंहिंजे करे हिन चूंड जे सुवाल खे असांखे असां उन पंहिंजे पास्ट खे पंहिंजी प्रेज़ेंट सां कनेक्ट करिणो आहे। असांखे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी सिंध जे सॼे सियासी फॉर्मेशन जे लाइ त सिंध वरी बि उन ग़ुलामी या उन मामले खे वरी चूंड करे थी या सिंध अॼु वरी पंहिंजी आज़ादु ख़ुदमुख़्तियार जेकी हैसियत आहे उन जे लाइ पंहिंजी पॉलिटिकल फॉर्मेशन कंदी, उन जे लाइ विढ़ंदी। असांखे हिकिड़ी ॻाल्हि हिते इहा बि यादि रखणु खपे त असांजे जेके सियासी मुफ़क्किर आहिनि उहो भले खणी साईं GM सैयद हुजे, खणी पलीजो साहब हुजे, खणी जोयो साहब हुजे, उनखे बि असांखे क्रिटिकली एनालाइज़ करिणो पवंदो छाकाणि त विरहाङे जे दौरान सिंध जो हिकिड़ो पॉलिटिकल फॉर्मेशन अॻियां जे माण्हू कई साईं GM सैयद उन जे बि तज़ादनि खे सम्झणो पवंदो त उन दौर में कहिड़ो रोल अदा कयो। ठीकु आहे, साईं GM सैयद जो रोल हिकिड़ो अहिड़ो रोल आहे जंहिंखां असां डिनाए करे ई नथा सघूं, पर क्रिटिकली एनालाइज़ इन ई सेंस में असांखे करिणो पवंदो त साईं GM सैयद जो असांखे ॾिसणो पवंदो त मस्जिद मंज़िलगाह जे वाक़िए में जॾहिं सिंध जी शनाख़्त खे हिकिड़ो उहो धकु लॻो त सिंध हमेशह खां रवादार रही आहे, उन में साईं GM सैयद जो कहिड़ो किरदारु अदा रहियो। या इहा बि ॻाल्हि सम्झणी पवंदी त असां जेकी ॻाल्हि करियूं था त सिंध जे क़ौमी ख़ुदमुख़्तियारी या सिंध जी अलॻि शनाख़्त जो जेको केस आहे उनखे साईं GM सैयद डिस्कवर कयो। इहो बि मुंहिंजे ख़्याल में जेतिरो मुंहिंजो ज़ाती मौक़िफ़ आहे त इहो बि हिकिड़ो ॿियो ख़्यालु आहे छाकाणि त साईं GM सैयद खां पहिरीं बि अला बख़्श सुमरे सिंध जी ख़ुदमुख़्तियारी जी ॻाल्हि कई, जोया साहब सिंध जी ख़ुदमुख़्तियारी जी ॻाल्हि कई। जॾहिं साईं GM सैयद इन ॻाल्हि खे सम्झण खां क़ासिर हुयो तॾहिं इन्हनि माण्हुनि सिंध जी क़ौमी ख़ुदमुख़्तियारी जो केस खे अॻियां खणी आया। त अॼु असांखे सिंध जी तारीख़ खे वरी उन पास्ट में वञी खणी अचिणो पवंदो त इहो असांखे सम्झणो पवंदो त सिंध जी जेकी तारीख़ जो सुवालु आहे उहो पंहिंजे मानानि में ॾाढो वर वकड़ वारो आहे ऐं उनखे जेसिताईं असीं जिदली अंदाज़ में या क्रिटिकली एनालाइज़ न कंदासीं तेसिताईं जेकी मौजूदा सिंध जी सियासत जो सुवालु आहे उनखे बि असां उन अंदाज़ सां सम्झी न सघंदासीं। हाणे कामरेड मसरूर खे वार ॾियूं था त